अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में शहजाद शाह जिलानी हाज़िर है। नाज़रीन, अॼु असां डिस्कस कंदासीं कुझु जेके शयूं गुज़िरियल ॾींहुं कुझु डेवलपमेंट्स थियूं हुयूं। JIT रिपोर्ट जेका सानिया जेको बल्दिया जेको फैक्ट्री वारो उन खां पोइ वारी जेका छिकताण वारी सूरत हाल मुतहदा क़ौमी मूवमेंट ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे विच में बयानबाज़ियूं थियूं, इल्ज़ाम तराशियूं थियूं, केस दाख़िल करण जूं ॻाल्हियूं थियूं, वरी माफ़ियूं बि थी वियूं आहिनि। इन ते बि थोरो तबसरो कंदासीं त इहे सभु जेके सियासी माहौल में इहो कहिड़ो रुख़ इख़्तियार करे रहियूं आहिनि। इन जे अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी मुतहदा क़ौमी मूवमेंट जो जेको इतिहाद थींदो वरी सिंध सरकार में, ऐं उन में जेको आहे सहकार बि हूंदो ऐं सिंध सरकार जो हिसो बि थींदी मुतहदा जेको आहे। इन जे अलावा जेके सेनेट जूं जेके टिकटूं जेके ॾिनियूं वयूं आहिनि उम्मीदवारनि खे, उन जेका हतमी फ़हरिस्त जेका आई आहे उन ते बि असां जेको आहे थोरो ॻाल्हाईंदासीं। ऐं पंजाब जो जेको अॻूणो गवर्नर जंहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में शमूलियत इख़्तियार कई आहे, अॼु ऐलान कयो आहे, त उन ते बि कंदासीं त इहो सभु जेको आहे कहिड़े पासे डेवलपमेंट्स इहे थी रहियूं आहिनि। असां सां इन्हनि समूरनि टॉपिक्स ते ॻाल्हाइण लाइ कुझु फ़ोन कॉल ते असां सां हूंदा, ऐं स्टूडियो में जेके शख़्सियत असां सां मौजूदु आहिनि उहे आहिनि डॉक्टर अब्दुल क़यूम सुमरो साहब, जेके सेनेटर आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, ऐं पॉलिटिकल एडवाइज़र आहिनि अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी साहिब जा। साईं भली का था चऊं डॉक्टर साहिब तव्हांखे। जीअं त इंट्रो में असां जेका ॻाल्हि ॿोल कई, जेको असां ॿुधायो त जेका सूरत हाल आहे उन ते असां डिस्कस कंदासीं थ्रू आउट प्रोग्राम। पर सभिनि खां पहिरियों इहो तव्हां पुछंदासीं त जेको हींअर सेनेट जे हवाले सां जेके टे ॾियारनि में जेके फ़ैसिला थिया उन में कुझु नाला हतमी साम्हूं आया, ऐं कुझु जेके आहिनि चवंदा आहिनि त कुझु माण्हू ख़ुशि थिया, कुझु माण्हुनि जा जेके आहिनि दिलि भॼी पिया त असांखे हिन भेरे बि जेको आहे सेनेट में जेको आहे असां कोन शामिलु थियासीं नालनि में। तव्हां छा था सम्झो त तव्हां जॾहिं आयो, तव्हां मिड टर्म में हिकिड़े लिहाज़ सां आयो, फैसल रज़ा आबिदी साहिब जी सीट ते तव्हां जेको आहियो, हीअ जेका सिलेक्शन थी आहे इन जी छा क्राइटेरिया छा हुई? सभिनि खां पहिरियों इहो बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरियों त तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी। बाक़ी रही ॻाल्हि त सेनेट जे हवाले सां, इहो पार्टी जो मुतफ़िक़ा फ़ैसिलो हो जेको तव्हांखे मीडिया जे ज़रिए ॼाण थी, छो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिकिड़ी बोर्ड इहो गॾिजी फ़ैसिलो कयो, जंहिंमें इंतिहाई अहम और ज़िम्मेदार माण्हू वेठा हुया। उनजी प्रिज़ाइडिंग कई पंहिंजो जनाब चेयरमैन को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब। 3 ॾींहं मुसलसल इंटरव्यू रहिया, सभिनी कैंडिडेट सभिनी उम्मीदवारनि खे ॿुधो वियो, उन्हनि जी परफॉर्मेंस खे ॾिठो वियो। उनखां बाद में बोर्ड मुतफ़िक़ा तौर ते इहो फ़ैसिलो कयो जेके कैंडिडेट तव्हांजे साम्हूं अची विया आहिनि। उन्हनि जो मयार, उन्हनि जी क्वालिफिकेशन, उन्हनि जो पार्टीअ लाइ कुर्बानियूं, उहे सभु उन जो मयार जो हिसो हुयो। क्राइटेरिया इहा हुई त पार्टीअ लाइ उन्हनि जी छा छा कुर्बानियूं रहियूं आहिनि, ऐं पार्टी उन्हनि मां पॉलिटिकल कहिड़ा उन्हनि जा बेनिफिट्स आहिनि पार्टी सां। इन जे क्राइटेरिया ते जेके अची कैंडिडेट आया उन्हनि खे हिननि डिक्लेयर कयो, जंहिंमें मां सम्झां थो तमामु सुठी ॻाल्हि हिकिड़ी थी आहे जेका ज़ाती तौर ते त मूं लेडीज़ सीट में ससुई जो नालो अचणु, सही पलीजो साहिबा जो, इहो हिकिड़ी असांजी एंटीरियर सिंध जे लाइ तमामु हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, जंहिंखे असां हिनखे एप्रिशिएट बि कजे। औरतुनि जी सीट ते हिकिड़ी नुमाइंदा जेका ॻाल्हाइण बि ॼाणे थी, जंहिंखे इल्मु बि आहे, ऐं जेका पंहिंजी ॻाल्हि खे इन ऐवान जे साम्हूं पेश बि करे सघे थी, ऐं सिंध जे मसाइल जी सही नमूने सां उते तर्जुमानी करे सघे थी। त उन सां गॾोगॾु ॿिया ऑलमोस्ट उहे सीनेटर्स हुया जेके अॻु में बि हुया। उन्हनि जूं कुर्बानियूं पाकिस्तान में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ, पाकिस्तान जे अवाम जे लाइ ॻुझियूं न आहिनि। उन्हनि कुर्बानियुनि खे साम्हूं रखंदे, उन्हनि जी कंट्रीब्यूशन खे साम्हूं रखंदे उन्हनि खे वरी ॿीहर हिकु दफ़ो मौक़ो ॾिनो वियो त हू पार्टी जी ईअं ई ख़िदमत कनि। अच्छा, हाणे हिकिड़ी अगरि असां थोरो वधीक हिनखे जाइज़ो वठूं त जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको गुज़िरियल कुझु अरसे खां वठी हिकिड़ो आम तासुर इहो अची वियो आहे त हिकिड़ो डिक्लाइन वारे पासे वञे पई। काफ़ी मसइला मसाइल काफ़ी गर्दिश में रही, ख़बरुनि में रही,
अॼु वरी लेटेस्ट हिकिड़ो आयो त मखदूम साहिब जे हवाले सां जेके इहे ॻाल्हियूं हुयूं त हू छो न हुया, छा का ग्रुपबंदी पई थिए, मुशर्रफ साहब सां मिलणु, पीर साहिब पागारी सां मिलणु, इहे ॻाल्हियूं हुयूं। वरी अॼु राब्तो थियो अॻूणे सदर आसिफ ज़रदारी साहिब जो, ऐं हुननि चयो त मां इंडोर्समेंट कयां थो पियो, जेके बि फ़ैसिला थिया आहिनि, ऐं मां मुसलसल राब्तनि में हुयुमि। उहे त सभु ॻाल्हियूं ठीकु आहिनि, जर्मनी में आहिनि, परॾेही आहिनि, ऐं विच में सभिनी चयो त सही नाराज़गी आहे, इहे सभु ॻाल्हियूं ठीकु आहिनि। पर हाणे जेके माण्हू जेके हुया इन उमेद में त शायदि असांखे हिन भेरे वारो मिलंदो, तव्हां शशि पलीजो साहिब जी ॻाल्हि कई, ठीकु आहे, फारूक नाइक साहिब जी ॻाल्हि कयो था, ठीकु आहे, रहमान मलिक साहिब जेको आहे उहो जोड़ तोड़ कराईंदो आहे पीपल्स पार्टी ऐं MQM जी ख़िदमत हुन जो ठीकु आहे, पर सलीम मांडवी वाला साहिब जी छा आहे कुर्बानी पीपल्स पार्टीअ लाइ, या ज्ञानचंद इंजीनियर साहिब जेके आहिनि उन्हनि जी छा आहे, थोरो उन ते कुझु माण्हू जेके आहिनि उहे आहिनि त न इहो कुझु फेवरेटिज़म हलियो आहे, वरी नवाज़ो पॉलिसी जेका आहे उहा थी आहे। असल में ईअं न आहे, सोच जो फ़र्क़ु आहे। पार्टी क़यादत खे पंहिंजे वर्करनि जे बारे में सही ख़बर हूंदी आहे त केरु माण्हू केतिरो पाण खे परफॉर्म करे सघे थो। सही, ॾिसो असां जो जेको मयार हुजणु घुरिजे त असां कैंडिडेट्स खां पार्टी जे लाइ केतिरो फ़ाइदो वठी सघूं था। सलीम मांडली वाले जो शहर कराची सां हुनजो ताल्लुक़ु आहे, शहर जी हिकिड़ी नुमाइंदगी आहे। अच्छा, हिकिड़ो इहो बि आहे त भई कराची शहर जो आहे। उनखां गॾोगॾु बिज़नेस कम्यूनिटी जा जेके बि कराची जा माण्हू आहिनि उन सां हुनजो गहरो लाॻापो आहे। सही, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे हर जॻह ते कमु करिणो पवे थो, ज़रूरत पवे थी। असांजे लाइ हारियुनि जी नुमाइंदगी बि तमामु अहमियत थी रखे, असां लाइ वुकला जी नुमाइंदगी बि तमामु अहमियत थी रखे, असां लाइ स्टूडेंट्स जी नुमाइंदगी बि तमामु अहमियत थी रखे, असांजे लाइ मज़दूर यूनियन बि अहमियत थी रखनि, असांजे लाइ हर वर्कर जेको आहे पार्टी जे अंदरि सभिनी जी अहमियत आहे। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी जाइ ते अहमियत आहे। उहो फ़ैसिलो क़यादत खे वधीक ख़बर हूंदी आहे, उहे असांखां वधीक बाख़बर हूंदा आहिनि त उन्हनि मां असांखे कहिड़ो फ़ाइदो थी सघे थो, या हू पार्टी जे लाइ हू कहिड़ो किरदारु अदा करे सघनि था। उनजे करे शायदि इहो नालो तव्हां लाइ नओं हुजे, पर असांजे तनज़ीमी हल्कनि में पार्टी जे अंदरि सलीम मांडली वाले साहिब जो नालो नओं न आहे, उनजी ख़िदमात आहिनि। इहा ख़िदमात काफ़ी हद ताईं त लीडरशिप खे ख़बर हूंदी आहे, छो त असां घणे भाङे इन्हनि शयुनि खां वाक़िफ़ न बि हुजूं, पर लीडरशिप उन खां वाक़िफ़ हूंदी आहे, उनजी सलाहियतुनि जो भरपूर उन्हनि खे अंदाज़ो हूंदो आहे त असां इन्हनि जी सलाहियतुनि खे किथे इस्तेमालु करे सघूं। जी, हाणे मौला बख्श चांडियो साहिब बि रिटायर कनि पिया, तव्हांजी बि रिटायरमेंट आहे, तव्हांखे ऐं मौला बख्श चांडियो साहिब जन खे छो न कंटिन्यू करायो वियो, जेके वोकल पार्टी जो जेको आहे तर्जुमान थी करे पार्टी खे डिफेंड बि कनि था, मुख़्तलिफ़ फोरम्स ते वञनि था, ऐं आया आहिनि हेठि वर्कर तबिके तो ऐं मथे उन्हनि राइज़ कयो आहे, त छा डिज़र्व न पिया कनि हिकिड़ो ॿियो टर्म तव्हां ऐं न ईअं न आहे। असल में मां तव्हांखे अर्ज़ु कयो त पार्टी क़यादत जेको आहे उहो बहितर इन करे फ़ैसिला करण जी पोज़ीशन में रहंदी आहे हमेशह त हू हर माण्हू जी सलाहियतुनि खां वाक़िफ़ हूंदा आहिनि त कंहिंखे कहिड़े वक़्तु किथे उन्हनि खां कमु वठी सघिजे थो। ॾिसो ॻाल्हि इहा, जेकॾहिं मां सिंध में काफ़ी अरसे खां बाद में सिंध जी प्रैक्टिकली जेको आहे पॉलिटिक्स में मां एंट्री वठां पियो, इन खां अॻु में मां जॾहिं मुंहिंजो वास्तो जनाब आसिफ अली ज़रदारी साहब सां रहियो त उन खां बाद में असां ऑलमोस्ट काफ़ी साल ॿाहिरि रहियासीं, या त जेल में रहियासीं, वरी ॿाहिरि रहियासीं, वापसि आयासीं त गवर्नमेंट ठही त इस्लामाबाद में वियासीं। हीउ पहिरियों दफ़ो आहे त मां इस्लामाबाद जे प्रेसिडेंट हाउस खां बाद में ऐं तक़रीबन 1 साल जे क़रीब सेनेट में रहण खां पोइ मां सिंध में अचां पियो। थी सघे थो त मुंहिंजी ज़रूरत प्रेसिडेंट साहब वधीक महसूसु कई हुजे त सिंध में रही करे असां सिंध जे माण्हुनि जो वधीक ख़िदमत कयूं, वधीक ख़्यालु रखूं, ऐं इन खां अॻिते हली करे मुंहिंजी जेकॾहिं पॉलिटिक्स जेका रहे थी सिंध में शायदि उहो वधीक मां उन लाइ बेनिफिट साबित थी सघां थो, या वधि में वधि मां कमु करे सघां थो। इहो सॼो डिपेंड थो करे पार्टी जी क़यादत जे मथां, ऐं ख़ुशूसन मां क़यादत में मुंहिंजो मक़सदु इहो आहे त ज़रदारी साहिबु तमामु ॾाढो माण्हू आहे, तमामु सियाणो माण्हू आहे, हू हर माण्हू जी नफ़्सियात खे बि सुञाणे थो, हर माण्हूअ खे सुञाणे थो त केरु माण्हू केतिरे कम जो उन में जुस्तजू आहे, उहो केतिरो माण्हू परफॉर्म करे सघे थो। त उन जी चॉइस खे हमेशह मां जेकॾहिं ईअं खणी वठी ॾिसजां, तव्हांजे लाइ हिकिड़ो आम जनरली मिसाल ॾियां त पाकिस्तान जे अंदरि पहिरियों दफ़ो पाकिस्तान जी तारीख़ में जेके पॉलिटिकल फ़ैसिला आसिफ अली ज़रदारी साहिब कया, शायदि पाकिस्तान जी हिस्ट्री में उनजो मिसाल पहिरां नथो मिले पियो। सभ खां वॾे में उन शइ खे तव्हां कंटिन्यू रखो त जॾहिं आसिफ साहिबु उन वक़्तु उहे फ़ैसिला कंदो हो त शायदि माण्हुनि खे सम्झ में न ईंदा हुजनि, इन जो इम्पैक्ट
इम्पैक्ट इन जो असर अॻिते हली करे पइजी सघे थो, छो त हू पाकिस्तान जो हिन वक़्तु सियासतदाननि में पहिरियों सियासतदान आहे जंहिंखे मां ज़ाती तौर ते एतिरो स्टडी कई आहे, वेझो ॾिठो आहे त हू 50 साल अॻे जे लाइ सोच रखंदा, हुनजी तमामु ड्रगी सोच आहे। मां खणी जेकॾहिं हीउ लफ़्ज़ चवां, हीउ लफ़्ज़ मुनासिबु हुजनि त दीवार खां अॻिते छा आहे उनजी हुते नज़र वेंदी आहे त हू वधि में वधि फ़ैसिला करे सघे थो, बहितर खां बहितर। उनजे करे असांखे उन्हनि जे फ़ैसिलनि ते हमेशह यकीन रहियो आहे, भरोसो रहियो आहे। मूंखे उहे दौर बि यादि आहे त मूंखे उनजो हिकिड़ो मिसाल बि यादि आहे त हमेशह असांजा पोयां 5 साल जीअं गुज़रिया त आम माण्हू खे इहो हमेशह ख़तरो रहियो, मीडिया वारनि हमेशह असांजी गवर्नमेंट खे इहो ई चवंदा त अॼु आहे त सुभाणे न रहंदी, पर उनजे बावजूद बि आसिफ़ साहब जी आला जेका सलाहियतुनि जे बारे में ऐं उनजी इन बर्दाश्त मफ़ाहमत वारी इन सियासत उन पोइ उनजो हिकिड़ो मिसाल मूंखे पाण ज़रदारी साहिब ॾिनो त तव्हांखे पंहिंजे कैप्टन ते भरोसो हुजणु घुरिजे त असांजी फ्लाइट ईअं छा चइबो आहे झटका खाईंदी, टर्बुलेंस मां गुज़रंदी, लेकिन तव्हां यकीन कयो तव्हांजे कैप्टन ते तव्हांजी लैंडिंग इंशाअल्लाह ताला सेफ थींदी ऐं सिक्योर थींदी ऐं पंहिंजे टाइम ते थींदी। पर कॾहिं कॾहिं मौसम जेको आहे साथ न ॾींदो आहे। इन ते असां कंटिन्यू कयूं था, हिकिड़ी ब्रेक जो वक़्तु आहे। नाज़रीन हिकिड़ी ब्रेक वठो, वापसि अची प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। साईं ब्रेक में वञण खां पहिरियों असांजी ॻाल्हि पोइ हली रही परफॉर्मेंस ते ऐं पंहिंजो क़यादत जी जेका सोच हूंदी आहे उहा छा हूंदी आहे, उहा फोर साइटेड हूंदी आहे, कीअं उन्हनि खे वधीक बहितर ख़बर हूंदो आहे त छा अॻिते हालात छा आहिनि। पर कुझु फ़ैसिला तव्हां नथा सम्झो। छा त हाणे इहो सुवाल कॉन्टेक्स्ट इहो आहे त तव्हां पॉलिटिकल एडवाइज़र बि आहियो आसिफ़ ज़रदारी साहिब जा। पंजाब जे अंदरि तव्हां ॾिठो त गुज़िरियल हुकूमत में प्रेस कॉन्फ्रेंस कई वई जंहिंमें कातिल लीग कयो वियो ऐं कातिल लीग चयो बि वियो ऐं कयो बि वियो उन्हनि खे, माना त बिल्कुलु अहिड़ो उन्हनि सां ई एहतियात थियो। नायब वज़ीर आज़म थी वियो परवेज़ इलाही साहब। त पंजाब में तव्हांखे हिकिड़ी वॾी लैंडस्लाइड, हिकिड़ी विक्ट्री हूंदी आहे, हिकिड़ी डिफीट हूंदी आहे। तव्हांखे उते तमामु घणो जेको आहे तव्हां सफ़र कयो। मंज़ूर वटू साहब हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको जियालो न हुयो, उनखे तव्हां उते प्रेसिडेंट ठहियो। ईअं ई सिंध जे अंदरि बि कुझु हाणे सेंटिमेंट 1-2 ॾींहंनि खां वठी जेके माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थिए पई त इहो चयो थो वञे त जेको मुतहिदा क़ौमी मूवमेंट ऐं सिंध सरकार में शमूलियत जेको रहमान मलिक साहब जेको उते फॉर्मूला जेको तय करे आयो आहे ऐं सेनेट जूं गॾियल चूंड वेहण जो बि जेको आहे सिलसिलो, उन में हाणे पीपल्स पार्टी जेको रियल सेल जेको उनजो ग्राउंड आहे उहो बि विञाईंदी। इन ते तव्हांजो छा चवणु आहे त इहो माण्हुनि जो सेंटिमेंट असां जिन सां ॻाल्हि ॿोल थिए थी उहो तव्हांखे ॿुधायो। पहिरीं ॻाल्हि त इहा त सियासत हिकिड़ो मफ़ाहमत जो अमल आहे, बर्दाश्त जो अमल आहे, सोच सम्झ ऐं जज़्बात खां ख़ाली माना हिकिड़ो फ़िक्री अमल आहे। तो सियासत खे जेकॾहिं असां जज़्बाती अंदाज़ में वठंदासीं ऐं उन जे लाइ दूर दराज़ ताईं उन्हनि नतीजनि ते न पहुचंदासीं, उहो न सोच रखंदासीं त मुल्क में ही मामलात आसानी सां हल न थींदा। आसिफ़ ज़रदारी साहब जॾहिं मफ़ाहमत जी सियासत जो ऐलान कयो हिन पाकिस्तान में त हुन सभिनी सां पंहिंजा ज़ाती इख़्तिलाफ़ भुलाए करे, छो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजी ज़िंदगी में शहादत खां अॻु में मियां नवाज़ शरीफ़ सां हिकिड़ो मुआहिदो तय कयो त असां हिन मुल्क जे अंदरि जमहूरियत खे ॾिसणु चाहियूं था, जमहूरियत ऐं जमहूरी इदारनि खे मज़बूत ॾिसणु चाहियूं था। असां पंहिंजनि ज़ाती इख़्तिलाफ़ात खे हटी करे, उन्हनि खां हटी पार्टी मफ़ादात खां बालातर थी करे मुल्की मफ़ादात खे अहमियत ॾींदासीं ऐं मुल्क जे अंदरि जमहूरियत खे जारी व सारी रहण ॾींदासीं। छो त मोहतरमा जो वियन इहो हो त जेसिताणी जमहूरियत ताक़त न वठे आम माण्हुनि जा मसइला हल न थींदा, ग़रीब माण्हूअ जी ज़िंदगी में बहितरी न ईंदी। उन वियन खे रखंदे आसिफ़ ज़रदारी साहब पंहिंजनि पूरनि 5 सालनि में इन सोच खे रखियो त असां इन जमहूरियत खे मज़बूत कयूं, जमहूरी इदारनि खे मज़बूत कयूं। हिकु दफ़ो जमहूरी सिस्टम, जमहूरी निज़ाम जड़ वठे,
ऐं इहो जेको इहो इल्ज़ाम हूंदो हमेशह त सियासतदान पाण में जहिड़ा पिया कनि, सियासतदान पाण में विढ़नि था, उहे अहल न आहिनि हुकूमत खे ममलकत जे उमूर खे हलाइण लाइ, ऐं हू ॿियूं कुवतूं अची उनजो फ़ाइदो वठंदियूं। त घटि में घटि इन शइ खे आसिफ़ ज़रदारी साहब पंहिंजे इन 5 सालनि में पुठिते धिके छॾियो ऐं हिकिड़ो अहिड़ो मज़बूत बुनियादु फ़राहम कयो पाकिस्तान जे अंदरि सियासी तौर ते, जंहिंखे लोॾाइणु, जंहिंखे धुॾाइणु ॾाढो मुश्किल आहे। ऐं तव्हां इहो ॾिठो हूंदो त असांजे इन्हनि 5 सालनि में प्रॉब्लम्स बि पंहिंजी जाइ ते हुया, उन जे बावजूद बि असांजी गवर्नमेंट सां कंहिं साथ बि न ॾिनो, मीडिया जो बि साथ न रहियो, अदालतुनि जो बि साथ न रहियो। उन जे बावजूद बि असां पंहिंजो टेन्योर पूरो करे ऐं उन खां बाद में सिविल ट्रांसफर ऑफ पावर्स जेके थिया, वरी ॿी सिविल गवर्नमेंट ताईं पहुता, जेको पाकिस्तान जी हिस्ट्री में पहिरियों दफ़ो थियो आहे। इन खां अॻु में जिलानी साहब तव्हां वटि अहिड़ो मिसाल न हूंदो, पाकिस्तान जे ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं अहिड़ो मिसाल थियो। इन जो सबबु बि इहो हो त आसिफ़ ज़रदारी साहब जी सोच इहा हुई त मां मुल्क खे जमहूरियत, मज़बूत जमहूरियत ॾियां, छो त असां सभिनी मसाइल जो हल इन जमहूरियत में ई ॾिठो आहे। इन खां बहितर ॿियो को निज़ाम या ॿियो को सिस्टम न आहे, पर इन खे बि बहितर तॾहिं कबो जॾहिं इहो सिलसिलो हलंदो, जॾहिं इन सिलसिले में कॾहिं रुकावट थी पैदा थिए, जॾहिं इन में बि जॾहिं ब्रेक थी अची वञे त वरी उहा सॼी महिनत पोइते थी हली वञे। त असांजो मतिलबु नज़र इहो ई हो त असां इन खे सिस्टम खे हलायूं। पोइ जंहिंखां बि असां मदद वरितीसीं उहा असांखे वठणी पई त, ऐं उन जी कामयाबीअ जो नतीजो बि तव्हांजे साम्हूं आयो। पाकिस्तान जी तारीख़ जे अंदरि 2-3 एॾा वॾा मुआहिदा असां कया आहिनि, तव्हांखे उनजो अंदाज़ बाद में थींदो त उनजा केतिरा फ़ाइदा थिया। उहो सिर्फ़ु इन जे करे थिया त असां सभु पॉलिटिकल फोर्सिस यूनाइट थी वियासीं। उन यूनाइटीअ जे अंदरि असां पहिरियों त जनरल खे घर मोकिलियोसीं, उनजो यूनिफॉर्म, उन खां बाद में जनरल घर वियो उन जाइ ते, उन खां बाद में वॾे में वॾी ॻाल्हि जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी कामयाबी इन गवर्नमेंट जी 18th अमेंडमेंट, NFC अवार्ड, उन खां बाद आख़िरी ॻाल्हि, पोइ मां तव्हांजो सुवाल चवां थो त ईरान पाकिस्तान लाइन ते आहिनि मौजूद, ईरान गैस, पाकिस्तान गैस पाइपलाइन, इहो एॾो वॾो मुआहिदो हो, एॾो वॾो असांजे मथां प्रेशर हो, इहो एॾी वॾी ख़िदमत आहे हिन मुल्क जी जो काफ़ी सालनि खां वठी कंहिं बि क़यादत खे हिमत न पई थिए। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा 90 में हुनजी शुरूआत कई, पर मुख़्तलिफ़ रुकावटुनि जे बावजूदि उहो उन ते अमल न पियो थिए। हीउ पहिरियों दफ़ो आहे असां इहो मुआहिदो करे पूरी असां पाकिस्तान जे अवाम माण्हुनि में एनर्जी जी जेको शार्टेज हुई, उन मसइले जो एॾो बहितरीनु हल ॾिनो जो इंशाअल्लाह ताला आईंदा जेतिरा नस्ल ईंदा पाकिस्तान में उनखे हिकिड़ो मज़बूत पाकिस्तान जो बुनियादु गवर्नमेंट कंदो। इन ते साईं इहो आहे डिबेटेबल, इन ते पोइ अचूं था। असां फोन लाइन ते मौजूदु आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ जो स्पोक्स पर्सन आहिनि नाज़ बलोच साहिबा। जी अस्सलाम वालेकुम नाज़ बलोच, खैरियत से आप? वालेकुम अस्सलाम जी, अल्हम्दुलिल्लाह। आपको वेलकम कहते हैं प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में, और साथ में आपसे सवाल भी पूछेंगे कि आपकी जो लड़ाई MQM और PTI की जो है उसमें कुछ फायर फाइटिंग का कोई किसी ने किरदार अदा किया या खुद ब खुद हो गया, कुछ जो है वो बयानात कल तक आ रहे थे, केस दाखिल करने की बातें हो रही थी, खान साहब ने कहा कि लंदन में केस दाखिल किया जाएगा, और मुत्तहिदा ने जो है वो अमरीकी सफ़ीर को ख़त लिख दिया खान साहब के अगेंस्ट। और अब हमारे सामने एक बात आई है कि माफ़ी मांगी गई तहरीक इंसाफ की जो श्री मज़ारी साहिबा हैं उनसे, और अल्ताफ़ हुसैन साहब ने फैसला किया कि वो इमरान खान साहब के खिलाफ जो है कोई भी कार्रवाई नहीं करेंगे, कुछ भी कोई कदम इकदाम नहीं उठाएंगे। इस सब पर आप कमेंट कीजिएगा कि ये इस वक्त ये अच्छी खबर है या अभी अनसर्टन अभी तक बात है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। देखिए, इनिशियली टू स्टार्ट अप तो अल्ताफ हुसैन साहब ने अपनी जो रात की स्पीच थी, उनकी 2-3 रात गुजरे, उन्होंने जो स्पीच की उसके अंदर ख्वातीन के लिए जिस किस्म के नाज़ेबा अल्फाज इस्तेमाल हुए, गैर अखलाकी जुमले कहे गए, और बुनियादी तौर पे मसला वहां से ज्यादा बिगड़ा। जहां तक पाकिस्तान तहरीक इंसाफ का ताल्लुक है तो हमारा असूली मौक़िफ़ है कि मुल्क के हालात और बिगड़ते हालात के अंदर और दहशतगर्दी के अंदर अगर कोई भी सियासी जमात का पॉलिटिकल कोई मिलिटेंट विंग इन्वॉल्व है तो उसके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए। क्योंकि JIT रिपोर्ट अभी आई, और JIT रिपोर्ट जो बल्दिया टाउन थाने की आई उसके अंदर MQM के मुलव्वस होने की निशानियां हैं, MQM के इनके लोगों की मुलव्वस होने की निशानियां उसके अंदर जो शामिल है। लिहाजा उस JIT रिपोर्ट को नॉन सीरियस तरीके से नहीं लेना चाहिए। हमारी जो डिमांड है वो कल भी ये थी, वो आज भी यही है कि इस मैटर को जुडिशियल, इस मैटर को मिलिट्री कोर्ट के अंदर ले जाया जाए, ताकि
آئندہ اس نوعیت کے بھتہ خوری کے، ایکسٹورشن کے اور اس قسم کے معاملات جو ہے ان پہ قابو پایا جا سکے. کیونکہ آپ کو یاد ہوگا 250 لوگ بے گناہ بیچارے زندہ جل گئے تھے. تو اگر یہ بھتہ خوری کی بھینٹ چڑھے تھے تو ایسی بھتہ خوری جیسی لعنت کے اوپر ایسے اسٹرکٹ ایکشن لینے چاہیے کہ آئندہ کوئی جرات نہ کرے ایسے کام کرنے کے. تو یہ جو ہمارا موقف ہے یہ آج بھی ہمارا موقف برقرار ہے. جہاں تک الطاف حسین صاحب کا تعلق ہے، انہوں نے جو ڈیروگیٹری ریمارکس پاس کیے تھے ہماری ویمن کے متعلق اور ہماری پارٹی کی خواتین کے متعلق، لہٰذا ان کے اوپر ان کا اپولوجائز کرنا بنتا تھا. ایز اے پولیٹیکل پارٹی کے لیڈر ہونے کی حیثیت سے ان کے اپنے کارکنان اس چیز پہ بہت سارے شرمندہ تھے. ان کی خواتین کو بہت برا میسج گیا تھا کہ ان کے لیڈر نے کیسے الفاظ کا چناؤ کیا. اس پہ الطاف حسین صاحب نے جو معافی مانگی ہے وہ خوشائند بات ہے، ان کو معافی مانگنی چاہیے تھی اور اپولوجی کے بغیر تو معاملہ آگے کی طرف بالکل نہیں بڑھ سکتا تھا. تو وہ اپولوجائز انہوں نے ضرور کیا ہے، لیکن ساتھ ہی ان کی جو رابطہ کمیٹی کے غیر اخلاقی الفاظ جو انہوں نے استعمال کیے خان صاحب سے متعلق اور پاکستان تحریک انصاف کو جو دھمکیاں دی گئیں کہ جی ہم کو جلسے نہیں کرنے دیں گے تو ہم یہ نہیں کرنے دیں گے، تو وہ تو ہمارا موقف صاف ہے. جی کراچی سب کا ہے، کراچی کسی ایک سیاسی جماعت کا نہیں ہے. ہم نے 10 لاکھ ووٹ کراچی سے اٹھائے ہیں، ہمیں جلسہ کرنے سے کوئی روک کے دکھائے تو ہم مانیں، کوئی ہمیں نہیں روک سکتا. جی یہ عوام کی جماعت ہے پاکستان تحریک انصاف اور کوئی ملیٹنٹ گروپ ہمارے پاس ہے نہیں. امن و امان سے یقین رکھتے ہیں، سیدھے سادے سے لوگ ہیں. تو ہمارے اوپر اس قسم کی باتیں کرنا اور خان صاحب کے اوپر ذاتی اٹیک کرنا اور اتنی ڈسگسٹنگ اسٹیٹمنٹ جس طرح کے پاس کیے، تو وہ جو ملیشیس کمپین کی جو عادت ہے، پرانی عادت ہے، اس کو ان کو ختم کرنا پڑے گا. اور اگر ان کی پارٹی کے اندر جو ملیٹنٹ گروپ سے کریں تو وہ جو بھتہ خوری میں انوالو ہیں. اور دیکھیں نا، خود ہی الطاف حسین صاحب خود ہی کچھ دن پہلے کہہ چکے ہیں کہ رابطہ کمیٹی کے لوگ ان کی خواتین کو، ممبرز کو بلا کے گھروں میں صاف صفائیاں کرواتے ہیں. جی الطاف حسین صاحب نے یہ بھی کہا کہ ان کی پارٹی کے اندر خود وہ لوگ موجود ہیں جو قبضہ مافیا کر رہے ہیں، جو بھتہ خوری میں انوالوڈ ہیں، اور ایسے کر کے کئیوں دفعہ ان کی رابطہ کمیٹی ٹوٹی ہوئی ہے، پھر بنی ہے، پھر ٹوٹی ہے، پھر بنی ہے. تو دیٹ مینس دیر از سم تھنگ ود ان دا پارٹی وچ از فشی. تو ان کو روٹ آؤٹ کرنا ان کے لیے بہت لازم ہے تاکہ ان کی پارٹی جو ہے وہ سروائیو کر سکے اور پاکستان کی سیاست میں ایک اچھا ماحول پیدا ہو اور سیاست کے اندر ایک اچھی روش اختیار ہو. تو معافی مانگی انہوں نے، وی ایکسپٹڈ دی اپالوجی فرام ہم. لیکن جو ان کی بقایا جماعت میں حیدر عباس رضوی سمیت مختلف لوگوں نے جو اسٹیٹمنٹ، بابر غوری نے جس قسم کی اسٹیٹمنٹس دی ہیں، ہمیں ان سے بھی ہم ایکسپیکٹ کر رہے ہیں کہ وہ بھی بہت جلد معافی مانگیں گے. مطلب آپ ابھی بھی چاہ رہے ہیں کہ الطاف حسین صاحب جو کہ ان کے سربراہ ہیں متحدہ کے، ان کی معافی نہیں چلے گی، آپ کہہ رہے ہیں رابطہ کمیٹی معافی مانگی، ابھی بھی آپ بضد ہیں؟ جی، کیونکہ الطاف حسین صاحب نے جو معافی مانگی وہ انہوں نے ان خواتین سے مانگی ہے جن کی دل آزاری ہوئی ہے. انہوں نے شیرین مزاری صاحبہ سے مانگی ہے، لیکن بالکل وہ معافی ہم نے ایکسیپٹ کی ہے ان کی کہ انہوں نے معافی مانگ لی. لیکن ان کی جو رابطہ کمیٹی نے جس طرح کی لینگویج استعمال کی ہے، اشتعال انگیز بیانات جس طرح دیے ہیں حیدر عباس رضوی نے، اور جو بابر غوری کی اسٹیٹمنٹ تھی، وہ اسٹیٹمنٹ سے ہمارے کارکنوں کے بہت دل آزاری ہوئی ہے، ان کا دل بہت دکھا ہے ان چیزوں سے، اور ہم یہی ایکسپیکٹ کر رہے ہیں کہ وہ بھی معافی مانگیں اور آئندہ اس قسم کے الفاظ سے اجتناب کریں ان فیوچر. لیکن جو ہمارا اصولی موقف ہے وہ برقرار ہے. ہم ملیٹنسی کے خلاف ہیں، دہشت گردی کے خلاف ہیں، اور ملک میں دیکھیں نا کہیں پر تو یہ فوج کے خلاف بیان دینا شروع کر دیتے ہیں، ایجنسیز کے خلاف دینا شروع کرتے ہیں، JITs کو یہ لوگ نہیں مانتے. تو یہ چیزیں صحیح نہیں ہیں. انہوں نے اس پہ ان سے بھی جو لا انفورسنگ ایجنسیز ہیں ان سے بھی انہوں نے معذرت کی ہے کہ جی یہ اشتعال میں آ کر انہوں نے جو بھی بولا. لیکن اس کے علاوہ اگر ہم تھوڑا سا اور ہم بات کو دیکھیں، الطاف حسین صاحب تو یہ بھی کہتے ہیں کہ جی حماد صدیقی صاحب نے اگر بتا مانگا، مجھے نہیں پتا، میرے علم میں نہیں ہے، میرے کہنے پہ نہیں مانگا. قریشی صاحب جو ہیں جو بلدیہ فیکٹری کے حوالے سے وہ کہتے ہیں کہ آپ جو مجھ سے آپ جو ہے وہ انڈر ٹیکنگ لے لیں، میں ان کو نہیں جانتا. اس طرح کی باتیں اور ڈسون تو کرتے ہیں. لیکن اس کے علاوہ جو اصل مسئلہ یہ ہے کہ جو JIT کی رپورٹ پر معاملہ سامنے آیا تھا وہ تو دب گیا اور آپ لوگوں کی لڑائی شروع ہو گئی. اب آگے جو ہے کسی نے اس پر بحث نہیں کی کہ کوئی پولیٹیکل پارٹی گئی تھی، یہ تو بھی JIT سامنے آ گئی، اس کے بیچ میں کوئی گئی تھی ان بلدیہ جو سانیہ ہوا تھا فیکٹری کا، ان کے لواحقین سے کسی نے بات کی؟ اس دوران کوئی گیا وہاں پر، کسی نے اس مسئلے کو اٹھایا؟ ساری پارٹیز نے شمول آپ کی پارٹی بھی بھول گئی تھی. لیکن اب بات یہ آ رہی ہے کہ اس پر کیا ہم سیاست کریں گے؟ اور دوسرا جو خان صاحب نے اعلان کیا ہے کہ جی آپ کے جو ان کے جو کارکنان ہیں PTI کے، ان کی زندگی کی کو خطرہ تھا اس لیے میں خاموش رہا، اب میں خاموش نہیں بیٹھوں گا، اب میں کراچی جاؤں گا، یہ بھی ہوگا وہ بھی ہوگا. ابھی وہ شکارپور بھی جا رہے ہیں، سانحہ شکارپور کے جو لواحقین ہیں ان سے بہت دیر بعد وہ تعزیت کرنے جا رہے ہیں. تو آپ کیا سمجھتے ہیں کہ اب سندھ کے اندر آپ کیا قدم جمائیں گے، کراچی میں آپ قدم جمائیں گے، یا ایک پالیسی اسٹیٹمنٹ ہے؟
देखिए सिंध के अंदर अल्हम्दुलिल्लाह हमारे पास बहुत बड़ी तादाद में और बहुत ही रिनाउंड फिगर्स, बहुत ही नोन फिगर, रिस्पेक्टेबल और क्रेडिबल फिगर, जैसे आपने देखा पंजाब में आज गवर्नर साहब ने पाकिस्तान तहरीक इंसाफ ज्वाइन की, इसी तरह हमारे पास बहुत सारे क्रेडिबल सिटिंग सेनेटर्स हैं और एक्स हमारे पास मिनिस्टर्स हैं जो जिनका ताल्लुक बहुत से जो है पहले पाकिस्तान पीपल्स पार्टी के साथ भी रहे हैं और बहुत से बड़े बड़े नाम हैं जो मुख्तलिफ पार्टीज के साथ वाबस्ता रहे हैं, लेकिन वो क्रेडिबल ऑनेस्ट लोग हैं जो अपनी ओहदों को ठुकरा के पाकिस्तान तहरीक इंसाफ में आना चाह रहे हैं और बहुत अच्छे नाम हैं, उनके आने से बहुत फर्क पड़ेगा। ऐसे बहुत सारे लोग पाकिस्तान तहरीक इंसाफ में शमूलियत इंशाल्लाह अनकरीब करने लगे हैं। तो सिंध के अंदर हमारी वर्किंग जारी है और हमें बड़ी अच्छी सपोर्ट है। जहां तक कराची की आपने बात कही तो ये स्टेटमेंट ऐसी बात नहीं है। देखिए ज़ारा आपा का भी जब कत्ल हुआ उस वक्त भी खान साहब ने क्लियर बात की, ही इज द ओनली लीडर जो अपनी जात के ऊपर मुफाहमत नहीं करते। देखिए इस वक्त आप देख रहे हैं कि एमकेएम और पीपल्स पार्टी का जो गठजोड़ है जो सेनेट के ऊपर आके दोबारा एक हो गए, कईयों दफा एमकेएम असेंबली से बाहर जाती है, फिर असेंबली के अंदर आ जाती है, फिर नाराज होती है, फिर आ जाती है। जो आमद और रफ्त है अंदर बाहर का जो चक्कर कटता होता है असेंबलीज का, तो इससे जाहिर होता है कि ये अपनी जात के ऊपर मुफाहमत कर लेते हैं कि अपने आप को फायदा देने के लिए। पीटीआई का अल्हम्दुलिल्लाह ऐसा कोई तरीकेकार नहीं है। हम अवाम की बात करते हैं, प्रिंसिपल स्टैंडर्ड और मौक़िफ़ हमारा वाज़े होता है। जो चीज गलत है वो गलत है, जो सही है वो सही है। और दहशतगर्दी के खिलाफ हम हैं, चाहे वो कोई सियासी जमात दहशत फैलाए, चाहे वो एक फिरका वारियत की जो तंजीमें दहशत फैलाएं, चाहे कोई बैन आउटफिट दहशत फैलाए, हम उसके खिलाफ हैं। और हम चाहते हैं कराची का माहौल अच्छा हो, सिंध का माहौल अच्छा हो। कराची सबका है। सिर्फ ये कह देना हर बात पे कि हमें दीवार से लगाया जा रहा है, ऐसे स्टेटमेंट्स देकर आप सिंपैथी का वोट नहीं जनरेट कर सकते। ये हमारा बिल्कुल वाज़ेह हमारा स्टैंड है एमकेएम के लिए कि जी कराची सबका है। और हमारे खुद डॉक्टर आरिफ अलवी उर्दू स्पीकिंग है, वो भी कराची से ताल्लुक रखते हैं, वो हमारी पार्टी के एमएनए हैं। तो ये ओनरशिप जो अनड्यू लेना की कोशिश की जाती है वो गलत है। और जहां तक इमरान खान साहब का ताल्लुक है, उन्होंने हमेशा कराची को तरजीह दी और यहाँ आकर भी हमेशा ज़ारा आपा के कत्ल के ऊपर भी उन्होंने वाज़ेह तौर पर कहा था और प्रेस कॉन्फ्रेंस की थी कराची में। आई डोंट नो कि वो क्लिप्स शायद क्यों आप लोगों ने नहीं चलाई हैं या अभी याद नहीं आ रही है आप लोगों को। वो तो वो हमें याद है, लेकिन हमें ये भी याद है कि जब कराची में जलसा वो करने आए थे उसमें उन्होंने एक लफ्ज भी उस पर बात नहीं की और कारकुनों को उन्होंने एतमाद में नहीं लिया कि जी उस केस के बारे में क्या हुआ या उन्होंने तनकीद नहीं की। उस केस के बारे में मैं आपको बताती हूँ, उसके रेंजर्स ने बड़ी तफसीली काम किया है और किसी दिन आप बल्कि आप लोग ये इन्फॉर्मेशन आप लोग को रेंजर्स की जानिब से भी मिलेगी कि उन्होंने बाकायदा तौर पे पकड़े गए हैं। ज़ारा आपा के कातिल जो है वो पकड़े जा चुके थे और उनका ताल्लुक किस सियासी जमात से था, ये तमाम डिटेल्स रेंजर्स के पास मौजूद है और रेंजर्स शेयर करती रही है पीटीआई की लीडरशिप के साथ तमाम चीजें वक्तन फवक्तन। तो हमें बिल्कुल अभी उनकी भी जीआईटी आ रही है, वो भी जीआईटी अनकरीब आ जाएगी। तो हम ये चाहते हैं कि यहाँ पे दहशत का माहौल ना हो। जिस तरह देखें ना कोई बात की जाती है तो अभी अल्ताफ हुसैन साहब ने पिछले दिनों रिपोर्टर्स को, सहाफियों तक को धमकी दी कि जी आप अपने अंजाम के लिए तैयार हो जाएं, जो सहाफी हमारे खिलाफ बोलते हैं वो अंजाम के लिए तैयार हो जाएं। तो ये तो दहशत है, खुली इंसाइटमेंट है। एंड दैट्स द रीजन हमने यूके की गवर्नमेंट को भी लेटर लिखा है। राइट, बहुत शुक्रिया आपका नाज बलोच साहिबा, आपने अपनी पार्टी का मौक़िफ़ दिया, प्रोग्राम में शिरकत की, बहुत शुक्रिया आपका। सही इन सां गॾो गॾु जेको ब्रेक जो भी वक्त हुआ ब्रेक वठी इन ते कमेंट जी नाज़रीन को ब्रेक वठो, वापस अची प्रोग्राम कंटिन्यू कयो। वेलकम बैक नाज़रीन। जी सेनेटर साहब तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं नाज़ बलोच साहिब जूं, थोरो नाराज़गी जो इज़हार कयो उन्हनि, तव्हां छा कमेंट कंदव पीपी ऐं मुतहदा जी जेका कोलिशन जे हवाले सां उन्हनि ॻाल्हि कई? पहिरीं त मां इहा ॻाल्हि हिन में करणु चाहियां थो त सियासत में इख़्लाक़ियात जो तमामु वॾो दारो मदार हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां सियासत कयो था त घटि में घटि पंहिंजी ज़बान खे बि बहितर तरीक़े सां इस्तेमालु कयो। इख़्लाक़ियात खां किरी करे का बि ॻाल्हि कंदव त उनजी अहमियत कोई बि महसूसु न कंदो। इमरान खान साहब पंहिंजे इन्हनि 6 महीननि जी सियासत खे ॾिसे, 6 महीननि जी सियासत खे ॾिसे, हुन पंहिंजी ज़बान खे ॾिसे त हुननि 6 महीननि जे अंदरि हुन जो रवैयो छा रहियो। जेका अॼु नाज़ बलोच साहिबा चए पई त इमरान खान जे बारे में, त हू पाण खे बि ॾिसनि त हुननि जो पंहिंजो छा किरदारु रहियो आहे, पंहिंजो छा इख़्लाक़ रहियो आहे।
हू जॾहिं कंहिं बि सियासी हुन लाइ ॻाल्हाईंदा त हुननि जे मुंहं मां जेके अल्फाज़ निकिरंदा उहे बि असांखे सभिनी खे ख़बर आहे। बल्कि आसमा जहांगीर साहिबा जे ख़िलाफ़ उन्हनि कुझु मक़सदु हुननि पाण इंतिहाई बदतमीज़ी जो तूफ़ान बर्पा कयो हो जिन 4 महीननि जे अंदरि कंहिं बि शरीफ़ माण्हू जी इज़त महफ़ूज़ न हुई। हू जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त उनजे मुंहं मां बदतमीज़ीअ जा जेके जुमिला हमेशह हर सियासतदान लाइ निकिरंदा रहिया आहिनि। इन खां हटी करे बाक़ी पॉलिटिक्स सभिनी जे लाइ सिंध असांजी या पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गढ़ आहे, जागीर आहे। असांखे यकीन आहे सिंध पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध जा माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध आहे। पर उन जे बावजूद बि जमहूरी तरीक़े सां असां सभिनी खे वेलकम कयो आहे। इवन लाड़काणे में जलसो थियो, असां हुनखे चयोसीं त असां तोसां हर मुमकिन तामीन कंदासीं त छो जमहूरी तरीक़े सां को बि अचे। बाक़ी जेकॾहिं बदमाशी हूंदी ऐं उन सां गॾोगॾु दोंस धांधली हूंदी, उन सां गॾोगॾु दहशतगर्दी हूंदी, इंतिहा पसंदी हूंदी, त इंतिहा पसंदी दहशतगर्दी ऐं दोंस धांधलीअ वारी सियासत खे सिंध जो अवाम हमेशह रिजेक्ट कयो आहे। कॾहिं बि सिंध जा माण्हू उन सियासत खे क़बूल करण लाइ तयारु न आहिनि ऐं न उहे क़बूल कंदा। बाक़ी असां रस्ता कंहिंजा न रोकिया आहिनि। वेलकम अचे, इमरान ख़ान सिंध में अचे, पंहिंजी सियासी जदोजहद करे। बाक़ी इन खां अलावा ॻाल्हि तव्हां हिकिड़ो विच में इहो बि चवंदो हलां त स्टूडियो खे रिक्वेस्ट थो कयां PCR खे त मुतहदा क़ौमी मूवमेंट सां बि राब्तो क़ाइमु कनि ताकी उनजो बि वर्जन प्रोग्राम में अची वञे। ऐं असां मुसलसल कोशिशि कयूं था राब्तो करण जी मुतहदा क़ौमी मूवमेंट वारनि सां। अटेंड न पियो थिए पर तव्हां कोशिशि कंदा रहो त असां उनजो बि वर्जन वठणु ज़रूरी आहे प्रोग्राम में। जी साईं। बाक़ी रही ॻाल्हि मुतहदा जे हवाले सां तव्हांजे सुवाल इहो बि हो इंट्रो में त जेका JIT आहे त उनजे हिसाब सां मुंहिंजो इहो बिल्कुलु मुतहदा क़ौमी मूवमेंट जे ॿाहिरनि खे इहा ई गुज़ारिश हूंदी त सियासत खे दहशतगर्दी खां अलहदा कयो। सियासत, जमहूरियत ऐं दहशतगर्दी इहे गॾु गॾु नथा सफ़र करे सघनि। जंहिं बि पार्टी में आहिनि जेके बि एलिमेंट्स जेके दहशतगर्दीअ में इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे पहिरां त पाण वाक़ियो कयो, उन्हनि खे डिसओन कयो, उन्हनि सां पंहिंजो तालुक़ जेको आहे लातालुक़ जो इज़हार कयो। उन खां बाद में अदालतुनि जे ज़रिए सां पंहिंजे मसाइल खे फेस कयो। अदालतुनि जे ज़रिए सां जेकॾहिं इन रिपोर्ट जी रोशनी में तव्हां वटि उहे एलिमेंट्स आहिनि जिन दहशतगर्दी कई आहे, जिन बेगुनाह माण्हुनि जो क़त्लेआम कयो आहे, जिन बेगुनाह माण्हुनि जो इहो फैक्ट्री ते 250 माण्हू जेके ज़िम्मेदार आहिनि उन्हनि जे कढ तव्हां उनखे तव्हां न रोकियो। उन्हनि खे तव्हां बिल्कुलु अदालतुनि जे हवाले कयो। अदालतूं जेको फ़ैसिलो कनि उनखे तव्हां क़बूल कयो। छो त सियासत में बदमाशी न हलंदी आहे, सियासत में दहशतगर्दीअ वारे अंसर खे कॾहिं बि तक़वियत न मिलंदी आहे। त मुंहिंजी मुतहदा जे ॿाहिरनि खे इहा ई गुज़ारिश हूंदी त तव्हां पंहिंजी सिफ़ुनि में उहे माण्हू जेके तव्हांजे नाले सां या जेके तव्हांजी पार्टी में दहशतगर्दीअ खे फ़रोग़ ॾियनि था, ताक़त था पकड़ाइनि, उन्हनि खे तव्हां पाण खां अलहदा कयो। उन सां गॾोगॾु छा थींदो त तव्हां जमहूरी तरीक़े सां पंहिंजी पार्टीअ खे साफ़ सुथरो रखी करे अॻिते वधंदो। छो त ही पार्टियूं, ही मुल्क, ही सियासी, ही सिर्फ़ु आर्ज़ी हुन ते न आहे, थोरे टाइम लाइ न आहिनि। इन में त सदियुनि जो हिकिड़ो तालुक़ु आहे। ही पार्टियूं ठहंदियूं आहिनि, उन खां बाद में इन्हनि जो अमल शुरू थींदो आहे। अॼु असां आहियूं, सुभाणे न हूंदासीं, असांजी औलाद हूंदी, उन खां बाद में उहे हूंदा। त ही त हिकिड़ो लंबो सिलसिलो आहे। जेकॾहिं उन जो बुनियाद में तव्हां दहशतगर्दीअ जे एलिमेंट खे फ़रोग़ ॾींदव त इन जो असरु पोइ बि पवंदो। तंहिंजे करे पर हिकिड़ो इन में ॾिसो न, तव्हां ॻाल्हि बिल्कुलु सही था चओ, पर हाणे कुझु सवाल उथनि था त जॾहिं सिंध सरकार पाण JIT ते एतमाद जो इज़हार कयो आहे, शर्जील मेमन साहिब जा बयान अची विया, उन्हनि चयो त इहा कूड़ी न आहे, इन में सदाकत आहे। उन खां पोइ तव्हां उन्हनि खे हुकूमत में शामिल बि कयो था, त इहो वॾो हिकिड़ो आङुरियूं खॼनि थियूं त पोइ सिंध सरकार बि छा उन सॼे वाक़े में साने में कुझु किथे बैक एंड कुझु हुई या न। इहे ॾिसो सवाल उथंदा, तनक़ीद तव्हां ते थींदी त हेॾो वॾो जेको डिसीजन तव्हां वठो था ऐं बार बार चयो थो वञे मुल्क जे मुफ़ाद में, सूबे जे मुफ़ाद में, अवाम जे मुफ़ाद में, मुफ़ाद उते ई रहिजी थो वञे, अवाम खे का भलाई कोन थी मिले। हाणे तव्हां हिकिड़ी दहशतगर्दी ॻाल्हि था कयो, असां वटि हिकिड़ी इंतिहा पसंदी आहे मज़हबी, असां उन ज़मरे में ॻाल्हाईंदा आहियूं। असां वटि जेको एथनिक आहे, सेक्टेरियन आहे, उन ते न। ऐं इन खां बि वधीक जेका इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे उहा आहे मुआशी दहशतगर्दी। उनखे तव्हां जेको आहे मुआशी दहशतगर्दी जेका हिन महिल सिंधी अवाम सां थी रही आहे उन ते बि त को तव्हां तदारुक थियणु घुरिजे न। तव्हांजा इहे 2-3 सुवाल हुया, मां हुन लाइ मुनासिब आहे त थोरनि लफ़्ज़नि में मां सभिनी जो जवाबु ॾेई वठां। त पहिरीं ॻाल्हि इहा त मुतहदा सां पीपल्स पार्टी जो जेको इतिहाद अॻ में बि रहियो आहे या जेको इतिहाद हाणे थियण वारो आहे, अञा ताईं का ॻाल्हि फाइनल न थी आहे, पर उनजे बावजूद बि मां उनजो दिफ़ा इन हिसाब सां कंदुमि त सिंध जे मफ़ाद जे लाइ
सिंध जे मफ़ाद जे लाइ मां मुतहदा जे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे इतिहाद खे गैर फितरी नथो सम्झां, फितरी सम्झां थो हमेशह खां वठी। त इहो हिकिड़ो फितरी इतिहाद आहे, इहो हुजणु घुरिजे त असां जीअं पंहिंजनि मसाइल खे, जीअं तव्हां चयो मुआशी क़त्ल-ए-आम बि तॾहिं थींदो आहे जॾहिं मुल्क में हालात नॉर्मल न हुजनि, जॾहिं तव्हां वटि टूरिज़म वेहिजी वञे, जॾहिं तव्हां वटि ॿाहिरां जो को सरमाएदार अची सरमाएकारी न करे, जॾहिं तव्हांजी इंडस्ट्रियूं बंदि थियनि, तव्हांजे सोशल सेक्टर में का बि प्रोग्रेस न थिए, छो त उहे दहशतगर्दीअ जे आबादगार परेशान हुजनि, मां उहो ॿुधायां थो, आबादगार परेशान हुजनि। इन पूरे दहशतगर्दी ड्रेजा ख़ौफ़ वारे माहौल में को बि माण्हू पंहिंजे बिज़नेस खे, पंहिंजे कारोबार खे, पंहिंजनि इवन स्कूलनि जो हाल तव्हां ॾिठो त केतिरा ॾींहं स्कूल बंदि रहिया। असां इहो इन जे करे चाहियूं था हमेशह खां वठी, ही पॉलिटिकल इशू न आहे त को असां सेनेट जे करे मुतहदा सां गॾु वेहण लाइ तयारु आहियूं या मुतहदा असां सां वेहण लाइ तयारु आहिनि, न। मां इन खां हटी करे, पॉलिटिकल इशूज़ खां हटी करे सिंध जे मफ़ाद जे लाइ हमेशह मूं इहा ॻाल्हि कई आहे, अॼु बि कयां पियो त सिंध जे मफ़ाद खे बालातर रखंदे, उन खे टारगेट रखंदे असां जेकॾहिं सिंध, असां त पोइ 5 सालनि में तव्हां ॾिठो त फंक्शन लीग सां बि असांजो इतिहाद हो, MQM सां बि इतिहाद हो, पीपल्स पार्टी जो सभिनी धुरियुनि सां इतिहाद हुयो। उन इतिहाद मुफ़ाहमती पॉलिसीअ जे करे इहो इतिहाद हुयो त असां घटि में घटि सिंध जे अंदरि अमन अमान सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं, ऐं उन जो नतीजो इहो निकितो त पोयनि 5-7 सालनि जे अंदरि सिंध जा, इंटीरियर सिंध जा वाफ़र तादाद में, काफ़ी तादाद में सिंध जा माण्हू कराची में, इंटीरियर सिंध जा माण्हू कराची में आया, हुननि हिते बहितरीनु पंहिंजा रोज़गार शुरू करे ॾिना, हुननि जी तालीम एजुकेशन में हुननि पंहिंजो हिते हिसो वरितो। त इन हिसाब सां असां बहितरी ॾिठीसीं, को सिंध जे मफ़ाद जे ख़िलाफ़ को अहिड़ो इक़दाम न ॾिठोसीं जेको माज़ी में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खां हटी करे बि रहियो आहे। अॻ में बि त इहा MQM जो सभिनी पार्टियुनि सां इतिहाद रहियो आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत खां अॻ में ॿियूं पार्टियूं बि हुकूमत में रहियूं आहिनि, पर उन दौर खे बि तव्हां ॾिसो, उन खां पोइ सिंध में जेका मुफ़ाहमती सियासत असां MQM सां कईसीं, उन जो बि नतीजो तव्हां साम्हूं ॾिसंदव, उहो ॾिसो बि पिया। त मां इन शइ खे थोरो जुदा हुन में ॾिसणु थो चाहियां पियो, इन सां हिन सां मां नथो भेटियां त उहो असां सिर्फ़ु इन खे सेनेट जे हवाले सां मां नथो ॾिसणु चाहियां। मतिलबु तव्हां चओ था इहो वक़्तु सेनेट जो अची वियो आहे, तंहिं करे इहो लॻे थो त सेनेट जे करे आहे, पर हूअं इहो इतिहाद इन सेनेट जे करे न आहे, पर सबब पोइ कहिड़ा आहिनि? मतिलबु मुतहदा तव्हां सां शामिल थींदी आहे, 2-3 भेरा थी आहे, वरी छॾे थी वञे, वरी अचे थी, वरी हालात, वरी जेको आहे 3 कलाक जो ख़िताब बि थिए थो, हुन में बाक़ाइदा तव्हांखे जेको आहे डायरेक्ट ॻाल्हायो बि वञे थो, ऐं तव्हांजे मथां थोरा बि ॻणाए था वञनि, उन खां पोइ पीपल्स पार्टी छो थी मजबूर थिए? पोइ तव्हांखे अगरि इतिहाद करिणो आहे त फंक्शन लीग सां कयो, इतिहाद करिणो आहे त ॿियनि सां कयो। जिलानी साहब, ॻाल्हि इहा न आहे त असांजी कोई ज़ाती अना जो मसइलो आहे। पीपल्स पार्टी अना जी सियासत न अॻ में कई आहे, न अॼु थी करे। असां त उहे दौर बि ॾिठासीं जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा 17 सीटुनि सां गॾु क़ौमी असेंबली में अची वेठी। उन वक़्तु बि असांखे ख़दशात हुया, चयोसीं त इलेक्शन दाड़ो लॻो आहे, रिग्ड थी वई आहे, IGI ठाराई वई उन वक़्त में। वक़्तु ऐं हालतुनि ॿुधायो त उन्हनि कन्फेस कयो, तस्लीम कयो त पीपल्स पार्टी जी कुवत खे घटाइण लाइ, अददी कुवत खे असेंबलीअ ताईं न पहुचाइण जे लाइ असगर खान केस में इहो सभु कुझु करायो वियो। पर उन जे बावजूद बि मोहतरमा जे वियन इहो त हिन मुल्क खे जमहूरियत खे हलाइणु घुरिजे, इन सिस्टम खे हलाइणु घुरिजे। बाक़ी जेके कमियूं कोतायूं, मां अपोज़िशन में वियां को फ़र्क़ु नथो पए, जेकॾहिं मां गवर्नमेंट में आहियां बि को फ़र्क़ु नथो पए, लेकिन फ़र्क़ु तॾहिं पए थो जॾहिं मुल्क जी सालमियत ख़तरे में अचे थी, फ़र्क़ु तॾहिं पए थो जॾहिं मुल्क जी वाधाइनत ख़तरे में अचे थी, फ़र्क़ु तॾहिं पए थो जॾहिं मुल्क में जमहूरी सिस्टम खे ख़तरो पैदा थिए थो, तॾहिं फ़र्क़ु पए थो। असांजी नज़र जमहूरियत खे ऐं जमहूरी इदारनि खे मज़बूत करण जे लाइ MQM जे दोस्तनि खां हमेशह ताउन वठंदा रहिया आहियूं, पर सियासत में इख़्तिलाफ़ त सभिनी जो हक़ु आहे। हिकिड़ो वर्कर बि पंहिंजी क़यादत सां इख़्तिलाफ़ रखे थो, उनखे बि जेकॾहिं पंहिंजो हक़ु आहे, छो त असांजो यकीन ईमान जमहूरियत में आहे, जमहूरी सिस्टम में हर माण्हू खे ॻाल्हाइण जो हक़ु बि आहे, उनखे इख़्तिलाफ़ रखण जो बि हक़ु आहे। असां वटि त इहो त न आहे त भई तव्हांजे सोच ते, तव्हांजी ज़बान ते पहिरो आहे, तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां न सोचे सघो था, न पंहिंजे न जमहूरियत में ऐं पीपल्स पार्टी में ख़ासि करे। उन जे करे असां हमेशह दरवाज़ा ओपन रखिया आहिनि, कॾहिं बि पंहिंजनि दरवाज़नि खे असां हमेशह लाइ कंहिं लाइ बंदि न कयो आहे, ऐं कॾहिं बि असां
एॾी नफ़रत जो इज़हार न कयो आहे जेकॾहिं सुभाणे को कंहिंसां गले लॻाइणो पए त घटि में घटि असांखे शर्मिंदगी महसूसु थिए, छो त असांजो नज़रियो जमहूरियत, असांजो नज़रियो ही मुल्क, असांजो नज़रियो ही सिंध, हितां जे माण्हुनि जी ख़ुशहाली, हितां जे माण्हुनि खे एजुकेटेड कयूं, हितां जे माण्हुनि में जहालत खे ख़तमु कयूं। असांजो वधि में वधि असांजी इहा आहे जेकॾहिं आम माण्हू, सिंधी माण्हू, हितां जो रहवासी जेको बि हिते रहे पियो हिन सिंध धरतीअ ते, जेको सिंध धरतीअ लाइ क़ुर्बानी ॾिए थो, सिंध धरतीअ सां सिंसियर आहे, सिंध धरतीअ ते मरे थो, सिंध धरतीअ ते ॻरे थो, असां उहे सभु गॾिजी करे हितां जे माण्हुनि जी मुआशी हालत खे जेकॾहिं बहितर बनाइण में, उन्हनि जी ज़िंदगी में आसूदगी आणण में कामयाब थी वियासीं, इहा असांजी वॾी कामयाबी। इहो कीअं मुमकिन थींदो? तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु ईअं थियणु घुरिजे, पर इहो असां फ्यूचर टेंस में था ॻाल्हायूं। मौजूदा तव्हांखे एतिरो मौक़ो बि आहे, सिंध सरकार बि आहे, तव्हांजो तालुक़ु शिकारपुर ज़िले सां आहे, छा वजह आहे त जंहिं सूबे मां वोट वरिता आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन में उनजे तव्हांजे डिस्ट्रिक्ट में एॾो वॾो सान्यो थियो आहे, उन में इमरान ख़ान साहिब बि जेको आहे उतां हली करे सुभाणे या परीहं शायदि उते वञे थो पियो ताज़ियत करण लाइ, ऐं आसिफ ज़रदारी साहिब हिन महिल ताईं या पार्टी जी वॾी आला क़यादत, वॾो वज़ीर न आला क़यादत, उहा न वई आहे ताज़ियत करणु। इहो बि त हिकिड़ो ॾिसो न, अवाम में तव्हां नथा वञो, इन जा सबब तव्हांखे ॿुधाइणा पवंदा। पहिरीं ॻाल्हि त इहा त शिकारपुर जो जेको सान्यो थियो आहे, मुंहिंजो तालुक़ु शिकारपुर सां, इन खां वधि में वधि मूंखे ॾुख, मूंखे तकलीफ़ थी हूंदी जॾहिं इहो सान्यो थियो त असांजो इजलास हले पियो ॿिए ॾींहं ते, हिकिड़े ॾींहं जे वक़्फ़े खां बाद में पहिरीं स्पीच मुंहिंजी हुई, मां ऑन फ्लोर इहा ॻाल्हि कई त मुंहिंजो घरु सड़ियो आहे, मुंहिंजो घरु जले थो, त मूंखे वधि में वधि ॾुख हूंदो, मूंखे वधि में तकलीफ़। इन जो सबबु इहो आहे त पाकिस्तान जे अंदरि ख़ुशूसन सिंध ऐं सिंध जे अंदरि एंटीरियर सिंध में इन क़िस्म जा वाक़िया कॾहिं न थिया। असांजो माण्हू इंतिहाई पुरअमन माण्हू आहे, असांजो माण्हू दहशतगर्द न आहे, असांजो माण्हू इंतिहा पसंदि न आहे, असांजो माण्हू हिन धरतीअ जो माण्हू, भिटाई जी धरतीअ जो, सचल जी धरतीअ जो वारिस जेको आहे उहो पुरअमन रहियो आहे। इहे वाक़िया थियणु असांखे ॾाढी तकलीफ़ पहुती त इहे क़िस्म जा वाक़िया छो थिया आहिनि। अच्छा, रही ॻाल्हि इमरान ख़ान जी, त इमरान ख़ान भल अचे, जेकॾहिं असां हितां वाक़िया थियनि था पेशावर में, कोयटा में, त असांजी पूरी क़यादत वञे थी, पाकिस्तान सभिनी जो आहे, असां को इमरान ख़ान ते बैन नथा वञूं त हू न अचे। पर इन सां गॾोगॾु जॾहिं इहो वाक़ियो थियो त चीफ मिनिस्टर साहिबु पंहिंजी पूरी कैबिनेट सां, काफ़ी मिनिस्टर हुन सां गॾु हुआ, जॾहिं शिकारपुर पहुता आहिनि, उन्हनि माण्हुनि सां मिलिया आहिनि, उनखां पोइ उन्हनि जो मुआविज़ो कंपनसेशन असां उन मयार जी रखीसीं जेका पेशावर जे माण्हुनि खे ॾिनी वई, जेका कोयटा जे माण्हुनि खे ॾिनी वई, जेका लाहौर जे माण्हुनि खे ॾिनी वई। असां इहो न चयोसीं त हीउ शिकार, छो त असांजो घरु आहे, असांखे उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु इन करे रखणु पिया चाहियूं, हीअ अॻे मिसकीन माण्हू आहिनि, हिननि जी मुआशी हालत एतिरी कान्हे जो ही सभु शयूं बर्दाश्त करे सघनि, असां उन्हनि जी वधि में वधि मदद कई आहे। बाक़ी रही ॻाल्हि आसिफ ज़रदारी साहिब जी, इंशाअल्लाह थोरनि ॾींहंनि में इहो प्रोग्राम थींदो, आसिफ ज़रदारी साहिब बि शिकारपुर ज़रूरु वेंदा। डॉक्टर अब्दुल करीम सुमरो साहब, सेनेटर पाकिस्तान पीपल्स पार्टी, वॾी महिरबानी तव्हां प्रोग्राम में शिरकत कई असां सां। नाज़रीन, इहो असांजो जेको बिहाइंड द न्यूज़, असां मुसलसल कोशिशि कईसीं असां राब्तो करण जी, मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो वर्जन जेको आहे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयूं, पर जेको आहे उतां रिस्पॉन्स कोन आयो। असांजी कोशिशि हूंदी आहे त असां सभिनी जी ॻाल्हि जेका आहे उहा ॿुधूं बि ऐं तव्हांजे आॾो रखूं बि। असां सां गॾु हुया सरित साहिबु ऐं फ़ोन लाइन ते नाज़ बलोच, जंहिंजूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं शहज़ाद शाह जिलानी खे इजाज़त ॾींदा। अला भाई।